पीटीआई बानी 24 नवंबर ते इस्लामाबाद तरफ़ फाइनल मार्च जो सॾु ॾेई छॾियो। अडाला जेल में पीटीआई बानी सां मुलाक़ात बाद अलीमा ख़ान चयो आहे त 26हीं आइनी तरमीम ज़रिए मुल्क में 10 सालनि जी मार्शल लॉ लागू कई वई। बानी 24 नवंबर ते इस्लामाबाद में मार्च जो सॾु ॾिनो आहे। पार्टी क़यादत खे बि एहतजाज बाबति हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। 24 नवंबर वारो सॾु हतमी आहे। अवाम 26हीं आइनी तरमीम ख़िलाफ़ चोरी थियल मैंडेट जी वापसी ऐं नाहक गिरफ़्तार कयल माण्हुनि जी आज़ादी लाइ ॿाहिरि निकिरे। माहौलियाती तब्दीली सबब पाकिस्तान वरी नुक़सान खे भोगियो आहे। ॿोॾ सबब लखें एकड़नि ते बीठल फसल तबाह थिया, लखें घर पट थिया। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ तकड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे। बागू में कोप 29 कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान माहौलियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण लाइ किरदार अदा करे रहियो आहे। मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण लाइ वक़्त ते कदम न खया विया त मुस्तक़बिल में वॾो नुक़सान थींदो। सरहदे वारनि मुल्कनि खे अॻिते अचणो पवंदो। हुकूमत पारां महांगाई सटियल अवाम ते पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं। ओघरा ज़रियनि मूजिबि 15 नवंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ₹5.5 रुपयनि ताईं वाध जो इम्कान आहे। पेट्रोल ऐं गासलेट फ़ी लीटर ₹2.58 महांगो थी सघे थो। डीज़ल जी क़ीमत में बि ₹5 फ़ी लीटर वाध जो इम्कान। पीटीआई बानी खे वधीक हिक केस में रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद जी अदालत भञ डाह केस मां पीटीआई बानी असद केसर सैफुल्ला न्याज़ी ऐं ॿियनि खे बरी करे छॾियो। पीटीआई बानी ॿियनि ख़िलाफ़ 20 अगस्त 2022 ते लॉन्ग मार्च दौरान आपारा थाणे ते भञ डाह जो केस दाख़िल कयो वियो हो। वफ़ाक़ ऐं सिंध केटी बंदर पोर्ट ठाहिण ते इतफ़ाक़ करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां सामूंडी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख जी मुलाक़ात। मुराद अली शाह चयो त केटी बंदर पोर्ट ठाहिण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। सामूंडी गदलाइण ख़तमु करण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं गॾिजी केटी बंदर पोर्ट ठाहे सघनि थियूं। समुंड खे गंदगीअ खां साफ़ रखण लाइ वफ़ाक़ी हुकूमत कमु करे रही आहे। 9 मई वारो सान्हो इंतहाई शर्मनाक हो। लतीफ़ खोसा साहब अव्हां ज़िमनी बयान खे अदालती रिकॉर्ड जो हिस्सो छो नाहे बणायो। अदालती रिकॉर्ड पूरो नथा कयो ऐं ॿाहिरि दाहियूं कयो था त नाइंसाफ़ी थी रही आहे। ख़ामियूं अव्हां जूं हूंदियूं आहिनि, बदनाम अदालतनि खे कंदा आहियो। सुप्रीम कोर्ट जस्टिस जमाल ख़ान मंदोखेर जा रिमार्क्स। जस्टिस शहज़ाद ख़ान चयो त हिते माण्हू ऐं वकील ग़ाइब थी वेंदा आहिनि। अव्हां ज़िमनी बयान जी ॻाल्हि था कयो। असां वटि अॼु बि मातहत अदालतूं बहितर फ़ैसिला करे रहियूं आहिनि। अदालत 9 मई साने दौरान भञ डाह वारे केस में पीटीआई अॻुवान इम्तियाज़ अहमद जे उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नो सर्विस नो चार्जिस। कैंटोनमेंट बोर्ड ऐं DHA पाणी फराहमी नथा कनि त चार्जिस छो वसूल कनि पिया। अदालत जे हुकुमनि ते अमल न थियो त कैंटोनमेंट बोर्ड खे तोहिन अदालत जो नोटिस ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट में क्लिफ्टन कैंटोनमेंट ऐं DHA पारां पाणी जा चार्जिस वसूल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स ॾींदे चयो त शहरी तव्हां खे बि चार्जिस ॾियनि, टैंकर माफ़िया वारनि खे बि पैसा ॾियनि। कैंटोनमेंट बोर्ड खे दरख़्वास्त गुज़ारनि खे माहवार पाणी जी 5 टैंकर्स जूं मुफ़्त पासूं फराहम करण जो हुकुम। अदालत लार्जर बेंच जोड़ण लाइ मामलो चीफ जस्टिस खे मोकिले छॾियो। इरसा एक्ट वारो मामलो हरू भरू ऐवान सदर जे खाते में विधो पियो वञे। सिंधू दरिया ते को बि नओं कैनाल क़बूल न कयो वेंदो। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ चयो आहे त सिंध जा माण्हू पाणीअ ते धाड़ो कॾहिं क़बूल न कंदा। पीपल्स पार्टी नवनि कैनालनि ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदी। नवां कैनाल ठहण न ॾींदासीं। महर जतोई तकरार जे निबेरे लाइ सर्किट हाउस सखर में जरगो। सरदार अली गौहर महर ऐं डॉक्टर इब्राहिम जतोई जी सरपंची में थींदड़ जरगे में झेड़ींदड़ धुरियूं ऐं ॿिया बि शरीक। सर्किट हाउस वारा सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। तकरार दौरान ॿिन्ही धुरियुनि जा हिकु औरत समेत 10 ॼणा क़तल थी चुका।
घर वारी फौत थी। वापडा जी इम्कानी निजकारी खिलाफ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा, धरना, दादू, नौशर फिरोज़, मेहर, सीता रोड, सामारो, टंडवादम ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। अॻुवाणनि जो चवणु आहे त वापडा खे खानगाइण वारो अमल कंहिं बि रीति बर्दाश्त न कयो वेंदो। गंबट में FIA पारां सेप्को अमलदारनि खिलाफ करप्शन ऐं जाली बिलनि जो केस दाख़िल। केस में SDO गंबट, लाइन सुप्रीडेंट वहीद शेख, एक्सन काशिफ गुलज़ार ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। FIA जो चवणु आहे त जांच दौरान सेप्को जा अमलदार जाली मीटर लॻाइण में मुलविस निकिता आहिनि। पनवाकिल मां पुरस्कार नमूने गुम थियल शागिर्द ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाबती घर पहुची वियो। ग़ालिब सुमरो जे वारसनि संदसि वापसी जी तस्दीक़ करे छॾी। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में T20 मैचेस वारी सीरीज़ जी पहिरीं मैच सुभाणे खेॾी वेंदी। कप्तान मोहम्मद रिज़वान चयो आहे त ऑस्ट्रेलिया में ऑस्ट्रेलियन कंडीशन्स में खेॾणु आसान नाहे। फ़ख़्र ज़मान, शादाब ख़ान, मोहम्मद आमिर ऐं इफ्तिखार अहमद वॾा रांदीगर आहिनि। ऐं असां सिंधूअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि एकता ईद जूं तयारियूं ज़ोर वठी वयूं। एकता ईद लाइ सकाफ़ती शयुनि जो विकिरो बि तेज़ थी वियो। सिंध वासियुनि जो KTN ऐं कावश ग्रुप जे सॾ ते 1 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण वारे अज़म जो वर्जाउ।